अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कंदा हलूं त घोटकी जे आफ्ताब कॉलोनी मां गुज़िरियल ॾींहुं मुबैना तौरु अगवा थी वियल ॿिनि मासूम ॿारनि जा तशदुद थियल लाश हथ आया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नवीद अहमद शेख। जी नवीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, इहा अफ़सोसनाक ख़बर आहे। घोटकी जी आफ्ताब कॉलोनी मां गुज़िरियल ॾींहुं घर जे ॿाहिरां रांदि खेॾंदे मुबीना तौरु ॿ मासूम भेण भाउ 12 सालनि सलेमान लगारी ऐं भेण कलसूम लगारी अगवा थी विया हुआ। भेण भाउ मासूमनि जा अॼु तशदुद थियल लाश नारे शाह कब्रिस्तान मां हथ। इतला ते ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए तालका अस्पताल घोटकी मुंतक़िल करे छॾिया। तालका अस्पताल घोटकी में सवें शहरी ऐं लगारी बिरादरी जा माण्हू पहुची विया। ॿिनि मासूम ॿारनि जा लाश घोटकी जी तालका अस्पताल घोटकी मुंतक़िल बाद पोस्टमार्टम जारी। वारसनि खे इतला मिलंदे ई घर में कोहराम मची वियो। इलाइक़े में सोग वारो माहौल। ए सेक्शन घोटकी पुलिस मामले जी जांच शुरू करे छॾी। जी बिल्कुलु।